वही घोट साहब गिफ्ट दो लगिया जियो डांस डांस जियो जियो डांस समीर डांस डांस अस्सलाम वालेकुम गरीब जो संग चाल आखिर खुश तबियत सही तो उम्मीद हो सब ठीक होंदा आखिर ना तो भाई जानता दुआउन सा थोड़ा घणो मूड सेट है थोड़ी घनी तबियत में बेहतरी है रात सफ़ा तबियत मतलब डाउन थी था इतवार क्यों न क्यों व्लॉग में पोस्टिंग दे रखियम हैंड फ्री मुझे लगी पई हो जाए मैं निंड अची मोबाइल भी खुली पई हो जाए बे मोबाइल मार में वो मतलब वो मैं बंद करे छो तो मां जो टाइम ना रखियल होंदो 3 सेकंड में बंद थी अच्छा मुझी पई बरंदी बाबा वरी फजर जो नमाज उथिया ॾिठी आहे पोइ वरी सेट करे बंदि करे रखियो नमाज सो घोट साहब ॾिनी आहे मूंखे गिफ्ट मां जो तव्हांखे ॾेखारियां तव्हांजे साम्हूं अनबॉक्सिंग कयां आहे त हुननि जी त अनबॉक्सिंग थियल आहे पर हाणे मां हिमल थो खोलियां तव्हांजे ॾाढो खुलिया सिम सिम वही घोट साहब गिफ्ट दो ये पेपर वेपर कौन देखता है भैया हम नहीं देखते जियो चंगान जेको मिलियो गिफ्ट है बाबा बिस्मिल्लाह जेको मिलियो बिस्मिल्लाह अखियुनि दे बाबा कबूल कबूल मबरूक इनमें तूं छा आहे लीडा हे वरी छा आहे अच्छा है वरी होवन कननारा सही 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 लिखियल दे पिल्लस पण आहे अलाए कहिड़ी सो पाण हलंदासीं रोज़ी ते अॼु महिमान ईंदा पर अॼु मतिलबु सवेल मोटी ईंदासीं तक़रीबन 2-3 कलाक कमु करे थोरो मोटी ईंदासीं सम्झो था सो वरी तव्हां सां मिलूं था बाइक ते त संगत पाण वञूं था पिया सेलर जी तरफ़ तव्हां ॾिसी सघो था हे माण्हू सभु असांखे हूअं चू तूं हलो वरी तव्हां सां मिलूं था सेलर ते त संगत ॾिसो तव्हांजे भाउ टोपी भई आहे कंदो टोपी सां अॼु ऐं थोरो हिन टोपी सां हिकिड़ो टिकटॉक थी वञे वरी पोइ तव्हां सां मिलूं था संगत हेॾो ख़ुशि आहे न सॼे रोड ते डांस कई आहे घोट साहब वॾो ख़ुशि आहे क़ुर ॼणे घोट साहब भैयान जल्दी कयो देरि थी थिए आसिफ खुशी तबियत सही अथई संगत असां हितां आया आहियूं हार वठण उसामा जा भाऊ घणा हार था वठूं 15 हार हाणे 1000 हार वरितई 15,000 पर हार वॾा आहिनि घणे हार आहिनि भाऊ हिकिड़ो ॿियो बि एक्स्ट्रा सम्झींदो हिकिड़ो मुंहिंजे लाइ 50,000 वठायोसि न ठाही ईंदो न पर 1000 वारो घणो टाइम लॻंदो पक हा वेहूं था हा ना घोट साहब ना हार ठहे न बूसट ॾिनो अचो तव्हां घणी वठो 15 हार त संगत हाणे पंहिंजी वापसी आहे हार ॾिसो हार 10 हार 15 हार 15 अचे केरु फुरे वञे अदर केरु फुरे वञे अदर डील डंडा संगत घोट साहब हेॾा आहियूं पोइ स्टाइल जो हार हाणे बीठा आहियूं वारी गाॾी निकिरे त असां वञूं किॾे वञूं भाऊ घोट साहब खे तयारु थियणो आहे ॾिसो ॾाढी वॾी थी सफ़ा घोट खे बूसट आहे घोट थोरो हीअं बेहतरीन घोट परेशान आहे सफ़ा एॾो परेशान आहे बिलो तो संगत पाण घर पहुता हूँ सो अहमद आराब अची चुका आहिनि जिनखे तव्हां मोहतवे जी लिमन आहे सुञाणींदा हुओ उहो
खणी आया गिफ्ट तव्हांखे ॾेखारियां थो पर उन न आहे ॾिनी मतिलबु जंहिं संगत मोकिली आहे या जंहिं मोकिली आहे उन मां थोरा थो यार मोहबतूं तव्हांजा कुर्ब मोदी में 62 प्रोग्राम तव्हां गिफ्टूं था मोकिलियो क़ुर ॼणे वॾा अथव थोरा लख ख़ुशी थी आहे ज़िंदगी में फस्ट टाइम गिफ्ट मिलियो आहे सो हाणे मां यार कूड़ न हणंदुमि तव्हां मां अनबॉक्सिंग करे छॾी आहे पर हिकिड़ो दफ़ो तव्हांजे करे तव्हांजे साम्हूं चेक इट सो हाणे हिन खे खोलींदासीं ॾिसो बॉक्स तमामु मूंखे प्यारो पर बॉक्स खां वधीक कली मूंखे प्यारी लॻी आहे जियो ओ भाई साहब ये तो मैं लग रहा हूँ लेकिन ये मैं हंसी जा रहा हूँ भैया रुक जा बस अब ॾिसो हे बटू आयो आहे हे मां चाबी हिन में विझी छॾी आहे यार तव्हांखे चवां हरूभरू मां कूड़ तरह तव्हांजो न हणंदुमि सो हे ॾिसो हे साहब तव्हांजो साहब न फ़कीर हेॾा असांजो नालो फ़कीरनि जो आई लाइक इट यार ये पेन हमेशह मुंहिंजे खीसे में रुपयो हुजे न हुजे कुझु हुजे न हुजे चाबी दाबी हुजे न हुजे पर हे शइ मुंहिंजे खीसे में हूंदी आहे पेन हिनमहिल बि पई पेन पर बैंक ते वियासीं न हुते मैनेजर धकु करियो पेन मां कीअं था ॾियो थोरो चेक भरिया हुनखे पेन ॾिनी वरी वापसि कोन ॾिनी खणी मुंहिंजे साम्हूं खाने में रखी छॾी मूंखे शर्म आयो घुरीमांसि कोन अलाह साईं वरी हे ॾियारी आहे हे त कंहिंखे कोन ॾींदमि गिफ्ट आहे न गिफ्ट माना छा सो हाणे पाण नमाज़ कोन पढ़ी आहे बटू बि अॼु असां यूज़ कंदासीं किचन असां यूज़ करे छॾियो आहे अची वियो बटू बि यूज़ कंदासीं गिफ्टूं असांखे यूज़ कनि मुंहिंजो बटू ॾिसंदा मुंहिंजो जियो मुंहिंजो तव्हां भाउ फ़क़ीर हे बटू थो भाईजान हे पैसा पराया आहिनि मुंहिंजा न आहिनि त हाणे हिन मां सॼो सामान ट्रांज़ेक्शन थींदो हिन में सम्झो था न छा में हिन में तव्हां वरी मिलूं था नमाज़ पढ़ी पोइ त भाईजान ही घोट जो वॾो भाउ हाणे नंगर करे वेठो आहे सेठ मुज़मिल खान समीर खान सो असां पाण मौजूदु आहियूं घोट जे घर अदा घोट खे घुरायो चंबा घोट तोरे सोरे जे घर वेठो तोरे सोरे तोरे घर हूंदा से संगत माशाअल्लाह मां सदको थर पाण गणो वई बेबी बाबू झूले जे घर लगाए तो मुझे माई आगे मां चुमी कुरान जने वडो मजो आ कुरो थोरो दाढ़ी लुक ॾेखार दाढ़ी लुक मथे जियो घोट जो वॾो भाउ तव्हां ॾिसी सघो था घोट संगत हाणे असां तव्हांखे मिलाइण वारा आहियूं मोतवर शख़्सियत मोतवर यूट्यूबर लीमू भाईजान हेॾे ॾिसो त लीमू भईयो सो हाणे गाॾी बीहारे आहियूं पाण पेट्रोल ते हाणे वञूं थोरो असां मां लाइ ख़ुशी कयूं वञी त संगत हिनमहिल मां तव्हांखे वॾो ॾुखु ॿुधाइण वारो आहियां पंहिंजी ज़िंदगी जो जेॾी महिल ईअं असांजे घरनि में या पाड़े में शादी थींदी आहे मां घोटनि खे ॾिसंदो आहियां दिलि टुटी पवंदी आहे सफ़ा अखियुनि मां नीर वही ईंदा आहिनि हिनमहिल घोट खे मां ॾिसां थो न चवां थो पाणी वञी छा कयां टोटो खणी टोटो ॾे मां मथो पड़े घोट आहे घोट आहे अबा छो सची में हणा तव्हां ॿुधायो क़ुरान ॼणे मूंखे दोस्त थी थिए हिननि जूं शादियूं हे सजणनि मुंहिंजा हे मां डांस कंदमि हिन शादी ते चए थो पटी ॿधी पोइ नचंदी ईअं फेमस थी हे हालत आहे मुल्क जी हे मोतवर यूट्यूबर सां गॾु लीमू हिकिड़ी चुमी हिकिड़ी तोखे चुमी हाँ ऐसे छो बागी माजन कमरानी घोष आयो शादी है बाबू से सपा मन में बी हमारे भाई अब आए कोर्ट के बड़े बरादर है चुरई न तो पुरई न तो असा बीठा हुए सीट सुनो ए बोलो बरादर आ बस गंज दियो ना कलाम जाने डांस करना नहीं
नाच 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 डांस कर डांस जियो 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 डांस डांस जियो जियो डांस समीर डांस डांस जियो 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 त संगत पाण मल वञूं था अलाए किथे था वञूं ख़बर न आहे बाक़ी समीर किथे हल अठो अॻिते निकिरी वियो मोरे वारी पुल ते हलंदा हुया भाऊ हे हक़ सरदार बावन जी किरप जियो 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 बागी समीर मुंहिंजो इंटरव्यू बागी समीर इंट्रो करायो पंहिंजो हे ॾिसो तव्हांखे ॾेखारींदासीं मौत वरी पर लीमू हे मौत वरी पर लीमू अस्सलाम वालेकुम किथे था हलो अलाए घोट वठी थो हले छो मुसट ए सोनो घोट घोट हा बावन जी किरप था अदा घोट अॻियां वेंदो हल हक़ सरदार वे संगत हेरी सो बहुत बड़ी यूट्यूबर तो यो गॉड साहब तो हुनजे लाइ अस्तगफिरुल्लाह तो हेरी सो बागी समीर बागी अब अच्छा था कर यूट्यूबर सरदार अब जेको चओ साईं अब अॼु मुंहिंजो मुरसाणो वाइदो आहे जेरी मुंहिंजी इनकम भाई जीअं चवंदा मां उहा न कयां न मां कंबराणी मुंहिंजो वाइदो आहे जेरी मुंहिंजी इनकम आहे न मामा मुंहिंजा नंढो मामो ई मुंहिंजो हुकुम आहे तुंहिंजो डन अल्लाह खैर बावन जी किरपा बावन जियो 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 किरपा बावन वारी होए जियो जियो त संगत राति जा 11 था थियनि हिन महिल असां आया आहियूं चांहि पीअण हे असांजो हक़ सरदार हे घोट साहब हे असांजो मोहतवर यूट्यूबर हे असांजो बागी समीर हाँ वरी वरी चओ चाय पी लो पापे खा जियो बागी सो हाणे अचे चांहि त असां पीऊं वरी पोइ तव्हां मिलूं था चाय पी लो घोट साहब शू शू पियो विथ पीस घर जी तरफ़ सरदार हली डांस कंदो आहे तव्हांखे ॾेखारींदासीं हक़ सरदार बावन जी किरप थी वञे जियो 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 त संगत पाण पुॼी वियासीं वञूं था हाणे हक़ सरदार डांस कंदो हली घर जिंदगी आखिरी इहो वरी वरी चओ हिकिड़ो दफ़ो वरी वरी हिकिड़ो दफ़ो चओ चओ न वरी था जिंदगी आखिरी रात अब भरियो ओस्मान जो आजादी आखिरी आजादी मुबारक सुभाणे गाड़ी ता जेल में कैद ये तो शादी शुदा मन छड़ा जे के हो ना डकिया कर वरी रहण गॉड साहब भाईजान माशाल्लाह भाऊ माशाल्लाह सरदार आखिरी बावन जी किरप हिकिड़े हिकु जियो जियो संग देश काल मां जावेद हाँ अस्सलाम छाला के रखो तब सिद्धू छा था क्यों बिठा कैंडी क्रश संगत असांजे गिटी में मौजूद आहियो घोट साहब वियो सॼी संगत वई हाणे असां ॿई सुम्हंदासीं सो हिते मां अॼु पंहिंजे ॿिनि मामनि सां गॾु ॿिनि सां गॾु हिकिड़े सां गॾु व्लॉग ईअं कंदो अॼु ॿ हेॾे ॾिसो आहे हेॾे समारो वॾो मामो जावेद हिन खां वॾो मामो ज़ाहिद तव्हां ॾिठो आहे सो अॼु हिते व्लॉग ईंदा कयूं ऐं उमेद आहे की असांजो व्लॉग तव्हांखे सुठो लॻो हूंदो पसंदि आयो हूंदो जे सुठो लॻो आहे पसंदि आयो महिरबानी करे सब्सक्राइब लाइक शेयर सब्सक्राइब ऐं बेल आइकन वॼाइण ज़रूर विसारींदा न जी हा ऐं सुभाणे कुर्ब ऐं सुभाणे वारो व्लॉग तमामु ज़्यादा स्पेशल थियण वारो आहे छो जो घोट असांजो लाऊं आहे ओ जीवे जीवे आखिरी ॾींहुं आज़ादी आखिरी आज़ादी जो मरियो है ना जिंदगी शुरुआत हाणे आहे बेटा क्यों वियो बड़ा मत मेहरबानी क्यों न मामा होता हाणे तव्हां त महिरबानी जंहिंजी ॾिनल अथई उनखे तो महिरबानी करे असांजे त बस जी ॻाल्हि न आहे असां भत खाइण वारा ॿुधाईंदा ईंदा सेड न्यूज़ सां गॾु हिते व्लॉग ईंदा कयूं माशाल्लाह दुआ अस्सलाम वालेकुम